ओम शांति। अजय मिले तारीख है 6/12/2025 और मीठा मीठा बाप जरा जमनता मीठे मीठे 12। ये शरीर रूपी खिलौनों आत्मा रूपी चैतन्य चाबी सा हलदो ता पंहिंजे खे आत्मा निश्चय करो त निर्भय थी वेंदो। तव्हां पंहिंजे खे आत्मा निश्चय करो त निर्भय थी वेंदो। प्रश्न: आत्मा शरीर सां गॾु खेल खेॾे हेठि आई आहे, इन करे उन्हनि खे कहिड़ो नाम ॾींदासीं? उत्तर आहे कठपुतली। जीअं ड्रामा में कठपुतली जो खेल ॾेखारींदा आहिनि, वैसे तव्हां आत्मायूं कठपुतली जी तरह 5000 वर्ष में खेल खेॾण हेठि पहुची विया आहियूं। 5000 वर्ष में खेल खेॾे हेठि पहुची विया आहियूं। बाप आया आहिनि त कठपुतलियुनि खे मथे चढ़ाइण जो रास्तो ॿुधाइण। बाबा आया आहिनि तव्हां कठपुतलियुनि खे मथे चढ़ण जो रास्तो ॿुधाइण। हाणे तव्हां श्रीमत जी चाबी लॻायो त मथे हली वेंदो। हाणे तव्हां श्रीमत जी चाबी लॻायो त मथे हली वेंदो। त असां आत्मा केरु आहियूं? चैतन्य चाबी ऐं शरीर खिलौनो ऐं कठपुतली आहियूं त कठपुतली खे मथे चढ़ण लाइ श्रीमत जी चाबी लॻायूं। गीता महफ़िल में जो लुटी क्षमा। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे श्रीमत ॾींदा आहिनि। कॾहिं कोई जी चलन सुठी न हूंदी आहे त माउ बाप चवंदा आहिनि न तव्हांखे चल ईश्वर मत ॾे। वीचारनि खे पतो ई न आहे कि ईश्वर सचमुच में मत ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे ईश्वर मत मिले थी, अर्थात रूहानी बाप ॿारनि खे श्रेष्ठ मत ॾियनि था, श्रेष्ठ ठहिण लाइ। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठहूं था। बाबा असांखे केतिरो ऊच मत ॾियनि था न, असां हुननि जी मत ते हली करे मनुष्य खां देवता ठहूं था। त सिद्ध थींदो आहे मनुष्य खां देवता ठाहिण वारो बाबा आहे, है न। बाबा चवनि था, सिख माण्हू बि चवंदा आहिनि न मनुष्य खां देवता कीअं करणु लॻियो आहे। त ज़रूरु मनुष्य खां देवता ठाहिण जी मत ॾींदा न बाबा। उन्हनि जी महिमा बि ॻाल्हि आहे। एकंकार कर्ता पुरुष निर्भव। तव्हां सभु निर्भय थी वेंदा आहियो, पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियो। आत्मा खे कोई भय न रहंदो आहे। आत्मा चवंदी आहे निर्भय। बाप चवंदा आहिनि निर्भय ठहो। भय पोइ काहे जो? तव्हांखे कोई भय न आहे। तव्हां पंहिंजे घर में वेठा आहियो, बाप जी श्रीमत वठंदा आहियो। हाणे श्रीमत कंहिंजी केरु ॾींदा आहिनि, इहे ॻाल्हियूं गीता में त न आहिनि न। हाणे तव्हां वारस सम्झंदा आहियो न। बाप चवंदा आहिनि तव्हां पतित ठहिया आहियो, है न। तव्हां पतित ठहिया आहियो। हाणे पावन ठाहिण जे लाइ मामिकम यादि करो। इहे पुरुषोत्तम ठहिण जो मेलो संगम ते ई थींदो आहे। ॾाढो अची करे श्रीमत वठंदा आहिनि। इनखे चइबो आहे ईश्वर सां गॾु ॿारनि जो मेलो। ईश्वर बि निराकार, ॿार बि निराकार। असां आत्मायूं आहियूं। इहा पक्की आदत विझणी आहे। जे खिलौने खे चाबी ॾिबी आहे न त डांस करणु लॻी वेंदा आहिनि। त आत्मा बि शरीर रूपी खिलौने जी चाबी आहे। आत्मा इन्हनि में न हुजे त कुझु बि करे न सघे। आत्मा अगरि इन्हनि में न हुजे त कुझु बि करे न सघे। शरीर त तव्हां आहियो चैतन्य खिलौना। खिलौने खे चाबी न हुजे त कम जो न आहे, खड़ो बि रहे। आत्मा बि चैतन्य चाबी आहे ऐं अविनाशी आहे, अमर चाबी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, मां ॾिसंदो आहे आत्माउनि खे, आत्मा ॿुधंदी आहे। इहा पक्की आदत विझणी आहे न। इन चाबी बग़ैर शरीर हली न सघे। इन्हनि खे बि चाबी अविनाशी मिलियल आहे। 5000 वर्ष इन जी चाबी हलंदी आहे न। चैतन्य चाबी हुजण जे कारण चक्र फिरंदो ई रहंदो आहे।
ये चैतन्य खिलौनो आहे। बाबा भी चैतन्य आत्मा आहे। जॾहिं चाबी पूरी थी वेंदी आहे त पोइ बाप नए सिर युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो, त पोइ चाबी लॻी वेंदी आहे, अर्थात आत्मा सतो प्रधान थी वेंदी आहे। जीअं मोटर सां पेट्रोल ख़तमु थियण सां पोइ बीह रहंदो आहे न, पोइ भरिबो आहे हुन में। हाणे तव्हांजी आत्मा सम्झदी आहे असां में पेट्रोल कीअं भरिजंदो। बैटरी ख़ाली थींदी आहे पोइ उन्हनि में पावर भरिजंदी आहे न। बैटरी ख़ाली थींदी आहे त लाइट ख़तमु थी वेंदी आहे। हाणे तव्हांजी आत्मा रूपी बैटरी भरिजंदी आहे बाबा जी यादि सां। जेतिरो यादि में रहंदव ओतिरो उन में पावर भरिजंदी वेंदी, पेट्रोल भरिजंदो रहंदो, आत्मा में रोशनी ईंदी वेंदी, बैटरी भरिजंदी वेंदी। ॾिसो बाबा केॾा सारा, कॾहिं आत्मा खे चैतन्य चाबी, कॾहिं आत्मा खे बैटरी, कॾहिं आत्मा खे मोटर, है न। त आत्मा बाबा चई न, आत्मा सम्झदी आहे कि मुंझ में हाणे पेट्रोल न आहे, त बाबा जी यादि में पेट्रोल भरो, बाबा जी यादि में पंहिंजी बैटरी भरो, है न। त हीअं कंदा हलो। त बाबा चवनि था बैटरी ख़ाली हूंदी आहे त लाइट ख़तमु थी वेंदी आहे न। हाणे तव्हांजी आत्मा रूपी बैटरी भरिजंदी आहे, जेतिरो यादि कंदा ओतिरी पावर भरिजंदी। एतिरा 84 जन्मनि जो चक्कर लॻाए बैटरी ख़ाली थी वई आहे न। 84 जो चक्कर लॻाए बैटरी ख़ाली थी वई आहे, सतो रुजो तमो में आई आहे। हाणे बाबा आया आहिनि चाबी ॾियण अथवा बैटरी भरणु, बैटरी खे भरणु आया आहिनि। चाबी ॾियण अथवा बैटरी खे भरणु आया आहिनि। पावर न त मनुष्य कीअं ठही वेंदा। त हाणे यादि सां ई बैटरी खे भरिणो आहे। इन्हनि खे ह्यूमन बैटरी चओ। बाबा जी यादि सां बैटरी खे भरिणो आहे, इनखे ह्यूमन बैटरी चओ। बाबा चवंदा आहिनि कि मूंसां गॾु योग लॻायो। इहे ज्ञान हिकु बाबा ॾींदा आहिनि। सदगति दाता त हिकु बाप ई आहे। हाणे तव्हांजी बैटरी सॼी भरिजंदी आहे त पोइ 84 जन्म पूरो पाठ वॼाईंदा आहियूं। जीअं ड्रामा में कठपुतली नचंदी आहे न, त आत्मायूं बि ईअं कठपुतली मिसल आहियूं। मथां खां उतरदे 5000 वर्ष में हिकदमि हेठि ईंदा वेंदा आहियूं। हाणे पोइ बाबा अची करे मथे चढ़ाईंदा आहिनि। उहा त हिकु खिलौनो आहे न, है न। त हाणे बाबा त असांखे अची करे मथे चढ़ाईंदा आहिनि। बाबा अर्थ सम्झाईंदा आहिनि चढ़ती कला ऐं उतरती कला जो। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे, है न। तव्हां सम्झंदा आहियो श्रीमत सां असांखे चाबी मिले थी, श्रीमत सां असांखे चाबी मिले थी। असां फुल सतो प्रधान थी वेंदासीं, पोइ सॼो पाठ रिपीट कंदासीं। केतिरो सहज ॻाल्हि आहे। श्रीमत जी चाबी लॻायो त बाबा चवनि था केतिरी सहज ॻाल्हि आहे सम्झणु सम्झाइण जी। पोइ बि बाबा चवंदा आहिनि सम्झंदा उहे ई जे कल्प पहिरियों सम्झो हूंदो। तव्हां केतिरो बि मथो मारो जास्ती सम्झंदा न। बाबा सम्झनि त सभिनि, सम्झाईंदा त सभिनि खे हिकु जहिड़ो ई आहे। किथे बि वेही बाप खे यादि करिणो आहे। भले सामने ब्रह्मणी न बि हुजे, तव्हां यादि में वेही सघंदा आहियो। मालूम आहे बाप जी यादि सां ई असांजा विक्रम विनाश थींदा। त हुन यादि में वेही रहणो आहे न। कोई खे विहारण जी दरकार न। खाईंदे पीअंदे सनानु आदि कंदे बाप खे यादि करो। थोरो टाइम वियो, कोई साम्हूं वेही रहंदो आहे, ईअं न कि उहो मदद कंदा आहिनि तव्हांखे, न। हर हिक खे पंहिंजी हर हिक खे पंहिंजे खे ई मदद करणी आहे। ईश्वर त मत ॾिनई न कि ईअं ईअं करो।
तव्हांजी दैवी बुद्धि ठही वेंदी। इहा टेम्पटेशन ॾिबी आहे, श्रीमत त सभिनि खे ॾींदा रहंदा आहिनि। एतिरो ज़रूरु आहे कंहिंजी बुद्धि ठंडी आहे, कंहिंजी तेज़ आहे। पावन सां गॾु योग न लॻाईंदव त बैटरी चार्ज न थींदी। बाबा जी श्रीमत न मञंदा आहिनि। योग लॻंदो ई न, तव्हां हाणे फील कंदा आहियो असांजी बैटरी भरिजंदी वेंदी आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान त ज़रूरु ठाहिणो आहे। हिन समय तव्हांखे परमात्मा जी श्रीमत थी मिले, है न। योग लॻंदो न त तव्हां फील कंदा असांजी बैटरी कीअं भरिजंदी। असांजी बैटरी भरिजंदी बाबा जी यादि सां। सतो प्रधान त ज़रूरु ठहिणो आहे। हिन समय तव्हांखे परमात्मा जी श्रीमत मिले थी। इहा दुनिया बिल्कुलु न सम्झंदी आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजी हिन मत सां तव्हां देवता ठही वेंदा। हिन खां ऊच कोई चीज़ हूंदी न आहे। हुते इहो ज्ञान ई न रहंदो, है न। बाबा चवनि था कि हुते इहो ज्ञान ई न रहंदो। इहो बि ड्रामो ठहियलु आहे, इहो बि ड्रामो ठहियलु आहे न। तव्हांखे पुरुषोत्तम ठाहिण लाइ बाबा संगम ते ई ईंदा आहिनि, जंहिंजो पोइ यादगार भक्ति मार्ग में मल्हाईंदा आहिनि। दशहरो बि मल्हाईंदा आहिनि। जॾहिं बाबा ईंदा आहिनि त दशहरो थींदो आहे। 5000 वर्ष पोइ हर ॻाल्हि रिपीट थींदी आहे। तव्हां ॿारनि खे इहे ईश्वरीय मत अर्थात श्रीमत मिलंदी आहे, जंहिंसां तव्हां श्रेष्ठ ठहींदा आहियो। तव्हांजी आत्मा सतो प्रधान हुई, पोइ उतरते उतरते तमो प्रधान भ्रष्ट ठही। पोइ बाबा वेई तव्हांखे ज्ञानो योग सिखाए सतो प्रधान श्रेष्ठ ठाहींदा आहिनि, बतलाईंदा आहिनि त सीढ़ी हेठि कीअं उतरंदा आहियो। ड्रामो हलंदो रहंदो आहे। हिन ड्रामे जे आदि मध्य अंत खे कोई ॼाणंदो न आहे। बाबा त सम्झायो आहे। हाणे तव्हांखे स्मृति आई। हर हिक जे जन्म जी कहानी त ॿुधाए न सघंदा न। लिखी न त पढ़ी करे ॿुधायूं। लिख बि न आहे जो पढ़ी करे ॿुधायूं। बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ब्रह्मण ठहो था, पोइ तव्हां देवता ठाहिणो आहे तव्हांखे। बाबा सम्झाईंदा आहिनि ब्रह्मण देवता क्षत्रिय टे धर्मनि जी स्थापना कंदो आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे असां बाप द्वारा ब्रह्मण वंशी ठहींदा आहियूं, पोइ सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदासीं। जो नापास थींदा उहो चंद्रवंशी ठही वेंदा। कंहिंमें नापास? योग में। ज्ञान त ॾाढो सहज आहे, शुद्ध योग सां पवित्रता खपे न। मूल ॻाल्हि सूर्यवंशी सतयुगी दुनिया वारा आत्मायूं पवित्र हूंदा। त बाबा चईंदा आहिनि ज्ञान त ॾाढो सहज सम्झाइबो आहे। कीअं तव्हां 84 जो चकर लॻाईंदा आहियो। मनुष्य तो 84 लख चई ॾींदा आहिनि त केतिरो दूर हली वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे मिलंदी आहे ईश्वरीय मत। ईश्वर त ईंदा ई आहिनि हिकु बार, त उन्हनि जी मत बि हिकु बार ई मिलंदी आहे। ईश्वर त ईंदा आहिनि हिकु बार, त उन्हनि जी मत बि हिकु बार ई मिलंदी आहे। हिकु देवी देवता धर्म हुयो, ज़रूरु उन्हनि खे ईश्वरीय मत मिली हुई। उन्हनि जे अॻियां त संगम युग हो। बाबा अची करे दुनिया बदिलाईंदा आहिनि। तव्हां हाणे बदिलो था न। हिन समय तव्हांखे बाबा बदिलंदा आहिनि। तव्हां चईंदा कल्प कल्प असां बदिलंदा आया आहियूं, बदिलंदा ई रहंदासीं। इहा चैतन्य बैटरी आहे न। कल्प कल्प असां बदिलंदा आहियूं, बदिलंदा ई रहंदासीं। ये चैतन्य बैटरी आहे, उहा आहे जड़। ॿारनि खे मालूम थियो 5000 वर्ष पोइ बाबा ई आया आहिनि। श्रेष्ठ श्रेष्ठ मत बि ॾींदा आहिनि। ऊच ते ऊच भॻवान जी ऊच मत मिलंदी आहे, जंहिंसां तव्हां ऊच पद पाईंदा आहियो। तव्हां वटि जॾहिं कोई ईंदा आहिनि त चओ तव्हां ईश्वर जी संतान आहियो न। ईश्वर शिव बाबा आहे। शिव जयंती बि ईश्वर शिव बाबा आहे, शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। उहा आहे ई सदगति दाता।
उन्हनि खे पंहिंजो शरीर ई न आहे त कंहिंजे द्वारा मत ॾींदा। तव्हां बि आत्मा हिन शरीर द्वारा बातचीत कंदा आहियो। शरीर बग़ैर आत्मा कुझु बि करे न सघे। निराकार बाप बि आया आहिनि, अचनि कीअं, गायन बि आहे, रथ में ईंदा आहिनि। पोइ कोई चयो कुझु, कोई चए कुझु। त्रिमूर्ति बि सूक्ष्म मतन में वेही ॾेखारींदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे सभु साक्षात्कार जी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी रचना त सॼी हिते ई आहे, त रचता बाप खे बि हिते अचिणो पए, पर दुनिया में ई अची करे पावन ठाहिणो आहे। हिते ॿारनि खे डायरेक्ट पावन ठाहिनि था, सम्झंदा बि आहिनि, पोइ बि ज्ञान बुद्धि में वेंदो न आहे। कोई खे सम्झाए न सघंदा आहिनि, श्रीमत खे उठाईंदा न आहिनि, त श्रेष्ठ ते श्रेष्ठ कीअं ठही न सघंदा, है न। सम्झंदा बि आहिनि, पोइ बि ज्ञान बुद्धि में वेंदो न आहे। कोई खे सम्झाए न सघंदा आहिनि। त बाबा हाणे असांखे डायरेक्ट पावन ठाहिनि था, पर दुनिया में ई अची करे पावन ठाहींदा आहिनि। सम्झंदा बि आहिनि, पोइ बि ज्ञान बुद्धि में वेंदो न आहे। कोई खे सम्झाए न सघंदा आहिनि, श्रीमत खे उठाईंदा न आहिनि, त श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठही न सघंदा। जो सम्झंदा ई न, उहो छा पद पाईंदा। जेतिरो सर्विस कंदो ओतिरो उच्च पद पाईंदो। बाबा चयो हड्डी सर्विस में ॾियणी आहे, ऑल राउंड सर्विस करणी आहे। बाबा जी सर्विस में असां हड्डी ॾियण लाइ तयारु आहियूं। ॾाढियूं बच्चियूं तड़पदी रहियूं आहिनि सर्विस जे लाइ। बाबा असांखे छुड़ायो त असां सर्विस में लॻूं, जंहिंसां ॾाढनि जो कल्याण थिए। सॼी दुनिया त जिस्मानी सेवा कंदी आहे, हुन सां त सीढ़ी हेठि ई उतरंदा आया आहियूं, है न। जिस्मानी सेवा सां त सीढ़ी हेठि ई उतरंदा आया आहिनि। त बाबा चवनि था हाणे हिन रूहानी सेवा सां चढ़ती कला थींदी आहे। हर हिकु सम्झी सघंदो आहे इहे फलाना असांखां जास्ती सर्विस कंदा आहिनि। सर्विसेबल ॿार सुठी बच्चियूं जो सेंटर बि संभाल सघंदियूं आहिनि। क्लास में नंबरवार वेहींदा आहिनि, नंबरवार वेबो आहे। हिते त नंबरवार न विहारे सघंदा आहियूं, न त फंक थी वेंदा। सम्झी त सघंदा आहिनि, सर्विस न कंदा त ज़रूरु पद बि कमु थी वेंदो, पद नंबरवार थींदो आहे। परंतु उहो सुखधाम या दुखधाम, हुते बीमारी आदि हूंदी न आहे। बुद्धि सां कमु वठिणो पवंदो आहे। सम्झाइणो खपे, असां त ॾाढी घटि सर्विस कंदा आहियूं, त पद बि घटि पाईंदासीं। बुद्धि सां कमु वठिणो आहे न, ख़ुदि खे जांचो, है न। ईअं न की असां ॾाढा पुराणा आहियूं, असां वॾा आहियूं। हिते देह जी उमिरि न ॾिसो, सर्विस सां ई पद मिली सघंदो आहे। पंहिंजी जांच करणी खपे। हर हिक खे पंहिंजी अवस्था खे ॼाणणो आहे। मम्मा बाबा बि सर्विस कंदा आहिनि, सुठा ॿार बि आहिनि, बल नौकिरी में बि आहिनि। उन्हनि खे चइबो आहे हाफ पे ते छुटी वठी करे वञो, सर्विस करो, चईंदा हर्ज न। त बाबा जी दिलि ते बि त सो ताउसी तख़्त ते वेंदा। जो बाबा जी दिलि ते, उहो ताउसी तख़्त ते वेंदा। नंबरवार पुरुषार्थ अनुसार इहे ई विजयमाला में अची वेंदा। अर्पण बि थींदा, सर्विस बि कंदा। कोई त भल अर्पण थींदा आहिनि, सर्विस न कंदा आहिनि, त पद कमु थी वेंदो, है न। अर्पण कोई अर्पण बि थींदा आहिनि, सर्विस बि कंदा आहिनि। कोई त भल अर्पण थींदा आहिनि, सर्विस न कंदा आहिनि, त पोइ उन्हनि जो पद घटि थी वेंदो। श्री ऊच पद लाइ सर्विस करणी आहे न। इहा राजधानी स्थापना थींदी आहे श्रीमत सां। अहिड़ो कॾहिं ॿुधियो? अनुभव अथवा पढ़ाई सां राजा जी स्थापना थींदी आहे, इहे कॾहिं ॿुधियो, कॾहिं ॾिठो? हाँ, दान पुण्य करण सां राजा जे घर जन्म वठी सघंदा आहिनि। है न।
बाक़ी पढ़ाई सां राजाई पद पाइनि ईअं त कॾहिं ॿुधाए न सघंदा आहिनि, ॿुधियो न हूंदो, कंहिंखे पतो बि न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां ही पूरा 84 जन्म वरिता, तव्हांखे हाणे मथे वञिणो है न, आहे ॾाढो ईज़ी। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां ही पूरा 84 जन्म वठिया आहिनि, हाणे तव्हांखे मथे वञिणो आहे। मथे मतिलबु पंहिंजी स्थिति खे ऊच ठाहिणो आहे। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल हिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठहिणो आहे ॾाढो ईज़ी। तव्हां कल्प कल्प सम्झंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाबा यादि प्यार बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई ॾींदा आहिनि। ॾाढो यादि प्यार उन्हनि खे ॾींदा जो सर्विस में आहिनि। त पंहिंजी जांच करणी आहे कि मां दिलि ते चढ़ियल आहे, माला जो दाणो ठही सघंदो आहे। अनपढ़ ज़रूरु पढ़े हुए जे अॻियां भरी ढोईंदा, है न, माला जो दाणो ठही सघंदो आहे। अनपढ़ ज़रूरु पढ़े हुए जे अॻियां भरी ढोईंदा। बाप त सम्झाईंदा आहिनि ॿार पुरुषार्थ करो, परंतु ड्रामा में पार्ट न त पोइ केतिरो बि मथो मारो चढ़ंदा ई न आहिनि। कोई न कोई ग्रहचारी लॻी वेंदी आहे। देह अभिमान सां ई पोइ विकार ईंदा आहिनि। मुख्य कड़ी बीमारी आहे देह अभिमान जी। सत्युग में देह अभिमान जो कमी न हूंदो आहे, हुते त आहे ई तव्हांजी प्रालब्ध। सत्युग में इहे हिते ई बाप सम्झाईंदा आहिनि, है न, सत्युग में त असांजी प्रालब्ध हूंदी। हिते ई बाबा सम्झाईंदा आहिनि, है न, त देह अभिमान सां ई ॿिया विकार ईंदा आहिनि। त देह अभिमान ॾाढी कड़ी बीमारी आहे। बाबा चईंदा आहिनि ॿियो कोई अहिड़ी श्रीमत ॾींदा ई न कि पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो। इहा मुख्य ॻाल्हि आहे। लिखिणो खपे निराकार भॻवान वाचिस। भॻवान चईंदा आहिनि मूंखे यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, पंहिंजी देह खे बि यादि न करो। जीअं भक्ति में बि हिकु शिव जी पूजा कंदा आहिनि, हाणे ज्ञान बि सिर्फ़ु हिकु ई ॾींदा आहिनि, बाक़ी सभु आहे भक्ति। अव्यभिचारी ज्ञान हिकु बाबा ई ॾींदा आहिनि जो तव्हांखे मिलंदो आहे। इहा ज्ञान सागर सां रत्न निकिरंदा आहिनि, हुन सागर जी ॻाल्हि न आहे। इहे ज्ञान जे सागर तव्हां ॿारनि खे ज्ञान रत्न ॾींदा आहिनि जंहिंसां तव्हां देवता ठहींदा आहियो। शास्त्रनि में त छा लिखियलु आहे, शास्त्र में लिखियलु आहे सागर रत्ननि जी थाली भरे भरे केॾे ॾींदो आहे। सागर सां देवता निकिता, पोइ रतन ॾिननि। ये ज्ञान सागर तव्हां ॿारनि खे रतन ॾींदा आहिनि, तव्हां ज्ञान रतन चुगंदा आहियो न। अॻियां पत्थर चुगंदा हुया, चुगंदा मतिलबु बुद्धि में धारण कंदा आहिनि, त पत्थर बुद्धि ठही विया आहिनि। हाणे रतन चुगण सां तव्हां पारस बुद्धि ठही वेंदव। पारसनाथ ठहींदा आहियो न, इहा पारसनाथ विश्व जा मालिक हुया। ये पारसनाथ विश्व जा मालिक हुया। लक्ष्मी नारायण भक्ति मार्ग में त अनेक नाम आहिनि, अनेक चित्र आहिनि। वास्तव में लक्ष्मी नारायण व पारसनाथ त हिकु ई आहे न। नेपाल में पशुपति नाथ जो मेलो लॻंदो आहे, उहो बि पारसनाथ ई आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाबा जो ज्ञान रत्न ॾिना आहिनि, उहे चुगड़ा आहिनि, पत्थर न। देह अभिमान जी कड़ी बीमारी आहे, इन सां स्वयं खे बचाइणो आहे। ॿियो आहे पंहिंजी बैटरी खे फुल चार्ज करण लाइ पावर हाउस बाप्स खे यादि करिणो आहे, अर्थात हुन सां योग लॻाइणो आहे। आत्म अभिमानी रहण जो पुरुषार्थ करिणो आहे।
निर्भय रहणो। वरदाना दातापन जी भावना द्वारा इच्छा मात्र अविद्या जी स्थिति जो अनुभव करण वाला तृप्त आत्मा ठो। सदा एक लक्ष्य हुजे कि असां दाता जा ॿार ठही सर्व आत्माउनि खे असांखे ॾियणो है न। दातापन जी भावना रखण सां संपन्न आत्मा थी वेंदा ऐं जो संपन्न हूंदा उहे सदा तृप्त हूंदा। मां ॾियण वारी दाता जो ॿार आहियां, ॾियणो ई वठिणो आहे। ये भावना सदा निर्विघ्न इच्छा मात्र अविद्या जी स्थिति जो अनुभव कराईंदी आहे कि मूंखे बसि ॾियणो है न। दातापन सदा हिकु लक्ष्य जी तरफ़ नज़र रहे, उहो लक्ष्य आहे बिंदु, ॿियो कोई ॻाल्हियुनि जे विस्तार खे ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॿुधो है न। स्लोगन आहे बुद्धि व स्थिति यदि कमज़ोर आहे त हुनजो कारण आहे व्यर्थ संकल्प। बुद्धि या स्थिति असांजी कमज़ोर आहे त हुनजो कारण आहे व्यर्थ संकल्प। अव्यक्त इशारो कर्मातीत ठहिण लाइ कर्मनि जे हिसाब किताब सां मुक्त ठहो। सेवा में भी सेवा जे बंधन में बंधण वारे सेवाधारी न, बंधन मुक्त ठही सेवा करो, हद जी रॉयल इच्छाउनि सां मुक्त रहो। जीअं देह जो बंधन, देह जे संबंध जो बंधन, ईअं सेवा में स्वार्थ ये बंधन भी कर्मातीत ठहिण में विघ्न विझंदो आहे। त असांखे कोई भी प्रकार जे बंधन में न बंधणो आहे, चाहे सेवा जो बंधन भी न। कर्मातीत ठहिण अर्थात हिन रॉयल हिसाब किताब सां भी मुक्त ठहो है न। कर्मनि जे हिसाब किताब, देह जे बंधन, देह जे संबंध जो बंधन, सेवा में स्वार्थ, सब प्रकार जे बंधननि सां मुक्त, बंधन मुक्त कर्मातीत आत्मा आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।